नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं। बदीन मां अल्ताफ़ मेमन जी रिपोर्ट मुताबिक़ भारत जे मशहूर शहर बेंगलोर में हज़रत शहाबुद्दीन शाह क़ादरी जीलानी रहमतुल्लाह अलैह जन जी 12वीं पीढ़ी बुज़ुर्ग दीन हज़रत पीर यासीन शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जो सालियानो उर्स मुबारक ऐं फ़ातिह ख़्वानी निहायत अक़ीदत एहतराम ऐं रूहानी जज़्बे सां मल्हाई वई। उर्स मुबारक में भारत के मुख़्तलिफ़ शहरन समेत ॿियन इलाइक़नि मां पुर्ण मुरीदन, अक़ीदतमंदन ऐं आशिक़ान औलिया वॾे अंग में शिरकत कई, जिते दरगाह जो माहौल रूहानी रंगन सां सरशार नज़र आयो। हज़रत पीर यासीन शाह क़ादरी जीलानी रहमतुल्लाह अलैह पाकिस्तान के शहर बदीन में रहंदड़ पीर अल्ताफ़ शाह जीलानी जा पड़ ॾाॾा हुआ, जन जी दीन रूहानी ऐं इंसान रूह परूर महफ़िलूं पुण मुनक़िद कयूं वयूं।